नारे अली मीर मला, जिए अली मीर मला, नारे सिंध, जिए सिंध, नारे अमीर अलबैर, जिए अमीर अलबैर, नारे मला, जिए मला। सबका पहिरीं असीं भाउ मोहम्मद अली ऐं सोच टीवी जी टीम जो असीं तमामु बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजो भरपूर साथ ॾिनो। हिन में असां जेको अमीर अलबैर जे प्लेटफॉर्म तां ही एकता डे मल्हाए रहिया आहियूं 1 दिसंबर। त पंहिंजो इनशाअल्लाह अहिड़ा जॻह ते ॾींहं हमेशह असीं मल्हाईंदा रहंदासीं ऐं पंहिंजो असीं सोच टीवी वारनि सां अमीर अलबैर जे प्लेटफॉर्म तां हर वक़्तु हर मोड़ ते हर विख ते असीं बाक़ाइदा उन्हनि सां गॾु आहियूं। जेॾी महिल बि हुकम कंदा राति आती कारी राति हूंदी उन टाइम ते बि असीं ॿारनि सां गॾु हूंदासीं। मल्हाए रहिया आहियूं इन लाइ करे कि जेको ॾियारो अचण वारो आहे सिंधी इन खां वधीक जोश जज़्बे सां इनशाअल्लाह मिली करे मल्हाईंदासीं। ॿियो जेको मल्हाइण जो असां किंजट ते ॾियारो मल्हायो उहो तमामु असांजी बहितरीनु ॾियारो मल्हायो आहे ऐं पूरी सिंध वासियुनि खे इहो पैगाम ॾींदासीं त भरपूर जोश ऐं जज़्बे सां सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हायो वञे ऐं असां अमीर अलबैर प्लेटफॉर्म तां अहिड़ा ॾियारा जेके बि थींदासीं मल्हाईंदा रहंदासीं। जीअं सिंध, जीअं अमीर अलबैर, जीअं अली मीर मला जी हक़ परस्ती जदोजहद। मां सिंध सिंधू जी सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो अमां पंहिंजो चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।